अवामी हक़न जो तर्जमान इंसानियत जो आवाज़ मौजूदीन के उन खां अलावा तमाम बिरादरन के मुझी तरफां भलीकार इन शो बोले नाथ जो जेका है संबंधन जे अॻियां तव्हां सभिनी खे नंढड़ी वेनती आहे मुंहिंजी छो त असां जेके बि आहियूं ही तव्हांजे लाइ मिसाल आहे जोगी कबीले जे हवाले खां आतम जोगी जेको असां पंहिंजे लाइ मिसाल आहे हाणे तव्हां ही पिंडाल में ॾिसो त असांजे इलाइक़े में ही रुकनगुल आहे हिकिड़ो हिंदुनि जो गढ़ आहे हिते भील मेंगुहाड़ कोली उन खां अलावा ॿिया काफ़ी अहिड़ा ज़ातियूं जेके आहिनि उहे हिते आहिनि पर असांखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हिन प्रोग्राम में एतिरी शमूलियत हिननि अलाए छो न कई आहे छो त सिर्फ़ु ईअं सम्झनि था यार जोगियुनि जो प्रोग्राम आहे न जोगी असांजो हिसो आहिनि जेकॾहिं इंसानियत लफ़्ज़ जंहिं में आहे त जोगी असांजो हिसो आहिनि कोली असांजो हिसो आहिनि मेंगवाड़ असांजो हिसो आहिनि उन खां अलावा असांजे इलाइक़े जा मुस्लमान भाइर बि असांजे लाइ ज़िंदगी जो हिकिड़ो अहम हिसो आहिनि त असांखे घुरिजे त अहिड़नि नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई कजे पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾियारियो तालीम अहिड़ी शइ आहे जेका हाणे तव्हांजे साम्हूं आहे कुछ ॾींहं अॻु में आउं पंहिंजी दुकान ते कमु करे रहियो हुउसि त हिकु जोगी कबीले सां तालुक रखंदड़ शहदादपुर खां हिकिड़ो काको आयो अची हेठि वेही रहियो त मूंखे चई त बाबा मिस्त्री खे चयो मूंखे गाॾी ठाहे ॾे जॾहिं मूं गाॾी ठाही पई त मां पुछां की छोकिरे खे एतिरी टैलेंट आहे त छोकिरो छा कहिड़ो कमु कंदो चई छोकिरो मुंहिंजो मैट्रिक में पढ़े थो त इहा हिकिड़ी बाइस फ़ख्र जी ॻाल्हि आहे मुंहिंजे पंहिंजे इलाइक़े अरड़ोमल में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोगियुनि खां अलावा गुरगला कबीले सां तालुक रखंदड़ हिकिड़ो जेको घुरंदड़ कबीलो आहे जेको माना लाॾाऊ कबीलो जंहिंखे चइजे उन्हनि जा ॿार तालीम पढ़ाइनि था त असांजी बिरादरी जे तमामु जेके आहिनि से असांजे भील बिरादरी मेंगवाड़ बिरादरी या उन खां अलावा जोगी बिरादरी वारनि खे घुरिजे त पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾियारियो असां पाकिस्तान जो हिसो आहियूं असां सिंध जो हिसो आहियूं असांखे हिते रहणो आहे सभु खां वधि असांजी सुहाणी सिंध जी जेका आहे असां का बि बका आहे उनजे लाइ असां सभु खां गॾु जेको असां पंहिंजो हथु वंडायूं को बि मसलो मसाइल आहे भील बिरादरी हुजे चाहे मेंगवाड़ बिरादरी हुजे कंहिंखां मसलो थिए बराए महिरबानी ईअं न जो त मां जो की कयो इहे में न असल में जेकॾहिं अवां में थोड़ी भी गैरत थोड़ो भी जज्बो है तो हर इंसान ज़ात ला उठो पचे का भी कबीले ताल्लुक रखंदड़ है कौन भी हुए उहे ला सब है को क्योंकि असां एक मीडिया फोरम है इंसानियत जो आवाज़ फोरम वो पूरी सिंध में कौन करे पियो ऐं उन खां अलावा पूरी सिंध जा जेके दोस्त आहिनि असां खां हिंदू चाहे मुस्लिम सभु सलाह ॾिननि छो त अशरफुल मखलूकात अल्लाह पाक हिकिड़ो लफ़्ज़ ॾिनो आहे असांखे घुरिजे त उन्हनि सभिनि जो साथ ॾे ऐं असां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश इहो बि कंदासीं त पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾियारे असांजे इंसानियत जो आवाज़ फोरम जो हिसो बणिजो तव्हांखे तव्हांजो नंढड़ो मसइलो असांजी कोशिशि आहे त असां हिन अॼुकल्ह जे सोशल मीडिया जे दौर में उहा असां कोशिशि करे आला अहवालनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं असांजे लाइ हिकिड़ो वॾो मिसाल आतम जोगी आहे ऐं हिन कॉलोनी में जॾहिं पहुतो आहियां त सच पुछो त मूंखे हिकिड़ो एतिरो प्यार ऐं मोहबत मिलियो आहे ऐं हिन कबीले सां तालुक रखंदड़ हिन आतम जोगी जा ऐं महिनतुनि ऐं काविशनि खे सुर्ख सलाम पेश कयां थो जंहिं एतिरी कोशिशि करे पंहिंजी बिरादरी खे हिकु सबक़ मैसेज ॾिनो आहे ऐं भील बिरादरी असांजी उहा क़ौम आहे तमामु हिकिड़ी वॾी ताक़तवर क़ौम आहे पर अलाए छो कंहिंखां मसइलो थिए थो त असांजी भील बिरादरी जा माण्हू चवंदा यार मां जो इहो की गयो यार मसइलो हो त सुमरे खां अरड़े मिलंदी हो मां जो की गयो तो न सर अहिड़ी ॻाल्हि न आहे सभु हिकु आहियूं सभु इंसान आहियूं इंसानियत जो जंहिं वटि क़दुरु न आहे उहो इंसान छॾाए छॾे ॾे मुझे इहा नंढड़ी गुज़ारिश है न शुभ भोलेनाथ जे मंदिर जे अॻियां त बराए महिरबानी वरी बि हिकिड़ो नंढड़ो मैसेज आहे त हिकिड़ी ॿी ॻाल्हि असां ॾिठी आहे कल्ह खां पोइ ॾिसी रहियो आहियां असांजे इलाइक़े में बाबे रामा पीर जा जथा वञी रहिया आहिनि असांजे शहरनि में जथा वञी रहिया आहिनि त हिन माइक्रोफोन ज़रिए हिन सोशल मीडिया ज़रिए ऐं तव्हांखे रिक्वेस्ट कयां थो बराए महिरबानी माहौल खे ॾिसो महिरबानी कयो तव्हां मंदर में ईअं पूजा करणु वञी सघो था भॻवानु उहो ई असांजो साॻियो आहे हिते वेंदो त बि उहो टंडलियार वारो रामा पीर आहे जेकॾहिं तव्हांजी मन जी भक्ति आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे रोडनि ते वठी वेंदो डांस कराईंदा वेंदो त इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि न आहे छो त हर को बुरो भलो सभु सम्झे थो पोइ तव्हां चवंदव त यार असांखे हीउ रस्ते ते मसइलो थियो त बराए महिरबानी सभु हिकु जहिड़ा माण्हू न आहिनि हूंदा ऐं भरोसो उन्हनि ते कयो सभिनि ते भरोसो कयो पर मसइलो इहो आहे जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बराए महिरबानी पंहिंजे नियाणियुनि जो पंहिंजे बचड़नि जो उहे बि तव्हां गाॾी करे वञो बाबो रामा पीर जेकॾहिं तव्हांजे मन में आहे त तव्हांजी ज़रूरु ॿुधंदो ऐं तव्हांजो दिलि जी तमनाऊं पूरियूं थींदियूं।
इनसे पंहिंजे दोस्त बसा सुमरो लाउती के मुल्की मोकल जेका पैर तेरा खैर खैर ऐं तमाम दोस्तनि जी महिरबानी जिन असांखे साथ में महिरबानी।